मरकज़ी इलेक्शन कमेटी के चेयरमैन भंगवार साहब, साईं गुलाम नबी ठाकुर साहब, साईं शाहिद अहमद साहब, असांजो सरपरस्त वेटेरो जो सरपरस्त साईं मोहतरम साबिक़ हमदर्द साहब, साबका इलेक्शन जो चेयरमैन साईं पीर मजहर हुसैन कुरैशी साहब, जुमे सब असांजा तमाम प्यारा दोस्त भाइरो, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां अॼु ते पंहिंजी कचहरी जे दौरान गॾु थियूं, पंहिंजी कचहरी थियणी आहे, उन लाइ सब खां पहिरियां कलाम ते कलाम पाक लाइ गुलाम अकबर के गुज़ारिश करूं, कलाम ते कलाम पाक